दड़ो भरिसां ॻोठ मिठू सूमरो में तेतरी ऐं सूमरा बिरादरी विच में झेड़े में गोली लॻण सबबि हिकु ॼणो शबीर तेतरी सख़्त ज़ख़्मी। ख़बर मूजिबि दड़ो लॻे ॻोठ मिठू सूमरो में तेतरी ऐं सूमरा बिरादरी जी ॿिनि में झेड़ो रिपीटर जी गोली लॻण सबबि हिकु ॼणो शबीर तेतरी सख़्त ज़ख़्मी, जंहिंखे दड़ो अस्पताल पहुचायो वियो। दड़ो पुलिस ॿुधायो त कुझु टाइम खां ॿिन्ही धुरियुनि में बाहि जे मसइले तां तकरार हलंदड़ आहे। रिपोर्ट दाख़िल करे वधीक जांच करे रहिया आहियूं। होॾां इल्ज़ाम हेठायल धुर जे फाज़िल सूमरो, हनीफ़ सूमरो, सालेह सूमरो ॿुधायो त असां ते कूड़ो इल्ज़ाम हयो वियो आहे। असांजो इन मामले सां को बि तालुक़ नाहे, जंहिं जी जांच कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।